जहिड़ा गुल गुलाब जा, जहिड़ा गुल गुलाब जा तेड़ा मथन वीस, जहिड़ा गुल गुलाब जा तेड़ा मथन वीस, चोटा तीर चंबेलिया हा हा हो हमेश, पसियो सुह सैयद चए नीह अचन नेश, लालन जी लबेस आतण अखुर न उझे। शादियुनि जी ख़ूबसूरत शाइरी खां आगाज़ हिन ख़ूबसूरत प्रोग्राम जो, जंहिंजो नालो आहे सुर ऐं संगीत। सुर ऐं संगीत में मां अव्हांजी मेज़बान तानिया ख़ान अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन ई उम्मीद सां नाज़रीन त अव्हां जाते बि हूंदो ख़ुशि हूंदो ऐं खोड़ सारियूं ख़ुशियूं खोड़ सारियूं कामयाबियूं माणींदो। सदाईं पंहिंजे सुहिणे कमनि वसीले, पंहिंजे किरदार वसीले सभिनीनि जी दिलनि में गहरा घर पंहिंजी जाइ जोड़ींदो। इख़लाक़ सुठो हूंदो नाज़रीन त यकीनन में आला मक़ाम बि हासिल करे सघंदो। असांजो प्रोग्राम जी थीम ॾाढी सुहिणी आहे, सुर ऐं संगीत। संगीत जी दुनिया जा महान बादशाह असांजे प्रोग्राम में ईंदा। उहे बादशाह संगीत जा जिन नंढे तोड़े पढ़े ई न बल्कि सॼी दुनिया में असांजे सिंध जो नालो रोशन कयो हुजे ऐं उहे पंहिंजी मठ पाण हुजनि। हिन वक़्तु बि अहिड़ी महिमान शख़्सियत असां सां गॾु आहे जेकी पंहिंजी मठ पाण आहे। परवरदिगार उन्हनि खे तमामु सुहिणे गले सां ई न तमामु सुठे टैलेंट सां बि नवाज़ियो आहे। अयाज़ अली समो साहब खे असीं वेलकम चवंदासीं ऐं वेलकम कयूं था अव्हांखे सुर ऐं संगीत में। कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी महिरबानी मौला। तबियत कीअं आहे अव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, ऑल्सो फाइन, अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, छा मसरूफ़ियात आहे अॼुकल्ह अव्हांजी? मसरूफ़ियात इन कम सां आहियूं अल्हम्दुलिल्लाह। ऐं म्यूज़िक जी दुनिया वसी दुनिया आहे ऐं हीअ समुंड आहे, खुटण जी शइ न आहे। ऐं मूंसां अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे बाबा साईं जो हमेशह साथ रहंदो आहे, मुंहिंजी रहनुमाई हमेशह कंदा रहंदा आहिनि। ऐं मां ख़ुशनसीब आहियां जो मुंहिंजे घर में सभु कुझु मूंखे मिलियो आहे। कंहिंखे चवंदा आहिनि पाणी मथे झूपड़ा मूर्ख कोन मरनि। असां पाणी जे मथां हुजी ऐं उतां कुझु न पिरायूं त पोइ असां में जेको फ़ाइदो चवंदा आहिनि न, जबलनि मंझि झूपड़ा से झूला कीअं झुलनि, जिन जी उम्मीद अल्लाह में से पत्थरनि मंझि पलनि से सदाईं खिलनि, जिन उम्मीद न लाथी अल्लाह मां। तव्हां इहो ॿुधायो त असांजो सेट कीअं थो लॻे सुर ऐं संगीत जो? माशाल्लाह बहितरीनु सेट आहे ऐं मां काफ़ी ख़ुशि आहियां। ऐं हिते अची करे ॾाढो मूंखे माहौल बहितरीनु माहौल लॻो आहे ऐं कमाली डायरेक्शन आहे। मां त चवंदो आहियां त KTN असां KTN जा आहियूं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां KTN जा आहियो। अच्छा, अयाज़ अली समो साहब तमामु सुठी पर्सनैलिटी जा मालिक बि आहिनि, तमामु सुठे गले जा मालिक बि आहिनि, तमामु सुठे दिलि जा मालिक बि आहिनि, तमामु सुठे इख़लाक़ जा मालिक बि आहिनि। जी अयाज़ अली समो साहब संगीत में न हुजनि हा, गुलकार न हुजनि हा त छा हुजनि हा? जे गुलकार न हुजां त ही हिन फील्ड में हक़ीक़त में मूंखां सभु को इहो सुवाल कंदो आहे। मां चवंदुसि मां जॾहिं अमर जे पेटो जी ॼाओ हुअसि उनखां पहिरीं बाबा मूंखे हिन फील्ड में लाहे छॾियो। शुरू में मुंहिंजे म्यूज़िक में ईअं इंट्रस्ट थियुसि जो फस्ट क्लास जॾहिं मां गवर्नमेंट स्कूल में पढ़ंदो हुउसि, पोइ पहिरीं चकर मां हुते क्लासिस में मुंहिंजो उस्तादु हुयो। मूंखे चई बाबा तूं अहिड़े घराणे सां तालुक़ु रखी थो, मूंखे ख़बर तो में थोरा गुण हूंदा, हिकिड़ो को बि गीत असांखे ॿुधाए। ऐं मां गीत जॾहिं ॻायो त मुंहिंजो साईं मूंखे ॾाढो एप्रिशिएट कयो ऐं मूंखे चई बाबा तूं माशाल्लाह काफ़ी अॻिते वेंदे ऐं महिनत कर। पोइ मुंहिंजे वाल साहब मूंखे चयो तुंहिंजो आवाज़ु सुर सुठो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी छपर छाऊं तुंहिंजे मथां ऐं तोखे मुंहिंजूं दुआऊं आहिनि ऐं हिन कम सां जॾहिं तूं तालुक़ु रहंदे तूं इनशाला वॾो नालो रोशन पैदा कंदे, पाकिस्तान खां ॿाहिरि बि तूं वेंदे। ऐं मुंहिंजूं दुआऊं मूंखे पर्सनली पंहिंजी वालदा मुंहिंजी अमर हिन महिल दुनिया में न आहे, लेकिन रिसेंटली मुंहिंजी वालदा जो इंतकाल थियो, विसाल थियो। मां तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजी वालदा चयो त मुंहिंजो मां जॾहिं दुनिया में वञा हिन खां पोइ बि मुंहिंजूं मोहबतूं शफ़क़तूं रहमत तोसां गॾु हूंदी, इनशाला तोखे उहो मिलंदो जेको तुंहिंजी सतनि पीढ़ियुनि खे न मिलियो। सुभान अल्लाह, सुभान। हाणे वरी कहिड़ो गीत ॿुधाईंदो? हाणे अव्हांखे मां गीत ॿुधाईंदुसि उस्ताद बुखारी जो गीत आहे, बहितरीनु गीत आहे। बुखारी, वाह, छा ॻाल्हि। वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो पलिजे, प्यार नथो पलिजे। अखे
बिखरो की से बिखरो की से दिल पे नथी झलजे है प्यार नथो पलजे वक्त डिठो सी पाण पलोसी प्यार नथो पलजे है प्यार नथो पलजे संगत सोहबत यारी मोहब्बत सबके साण हुजे संगत सोहबत यारी मोहब्बत सबके साण हुजे दिल जो दफ्तर गम आई गूंदर कह सार कजे है प्यार नथो पले अखरो की से बिखरो की से दिल पे नथी झलजे है प्यार नथो पलजे सोन सहाय सोडल साई मां आया मजबूर सोन सहाय सोडल साई मां आया मजबूर हिकु तन हलजे परजे हलजे थोड़ सजण हलजे है प्यार नथो पलजे लखरो की से बिखरो की से दिल पे नथी झलजे है प्यार नथो पलजे पहजे संग दिल पेजन साथ की न ढक्यो उस्ता हरे निदा गा रे गा रे गा रे सा पानी दा गा रे गा मा पा गा मा रे पानी दा गा रे दी सा पानी दा गा रे गा मा पा गा मा रे पानी दा गा रे दी सा रे दा 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 रे दा रे दा 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 रे 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 दा दा रे दा दा रे दा दा रे दा 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 रे 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 गा गा रे रे गा गा रे रे गा गा रे रे गा कर गा मा गा गा मा गा गा मा गा गा पर मा बा मा पर मा बा मा पर मा बा मा पर बा दा दा पर बा दा दा पर बा दा दड़ दा नी नी दड़ दा नी नी दड़ दा नी नी दड़ दा नी 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 दड़ लड़ 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 गा रे दा रे नी दा दा नी पा दा मा बा गा
रूह नथो रलजे है प्यार नथो पलजे वक्त ॾिठोसी पाण पड़ोसी प्यार नथो पलजे है प्यार नथो पलजे अखरो की से बिखरो की से दिल तनती झलजे है प्यार नथो पलजे वाह आयाज़ वाह उहे सच पुछो था प्यार वसी हूंदो आहे पलण वारी शइ बि न आहे बिल्कुलु। प्यार नथो पलजे ॾाढो सुहिणो गीत मौक़ो मिलियो आहे त छो न हिन जो फ़ाइदो खणिजे त अव्हां खां सवाल पुछंदमि त अव्हां जी नज़र में प्यार इश्क ऐं मोहबत में कहिड़ो फ़र्क़ु आहे प्यार जी ॻाल्हि जेका आहे त प्यार मोहबत ऐं इश्क जी ॻाल्हि हिकिड़ी आहे वसी आहे वसी आहे वसी आहे समुंड आहे मोहबत इश्क समुंड आहे लेकिन जेको जंहिं नज़रिए अच्छा सां प्यार इहो थोरो डीपली सवाल आहे हिन जो बिल्कुलु जवाब बि डीपली अव्हांखे ॾियणो आहे पर हाणे टाइम थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो सुर ऐं संगीत में नाज़रीन हाणे टाइम थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक खां पोइ बि अव्हांजी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन वेलकम बैक हिकु दफ़ा ॿीहर सुर ऐं संगीत में तव्हां सभिनीनि खे चवंदासीं भले कार अयाज़ समो साहब असां सां गॾु हुया तव्हां चओ त मोहबत इश्क में कहिड़ो फ़र्क़ु फ़र्क़ु कहिड़ो आहे मोहबत जी जॾहिं इंतिहा थी वेंदी आहे न मोहबत इंतिहा ते पहुची वेंदी आहे माना जी जॾहिं इंतिहा मोहबत थींदी आहे तॾहिं इश्क थींदो आहे मोहबत जी इंतिहा खे इश्क चइबो आहे वरी इश्क जेको आहे त उनजो वरी मां छा इश्क जे बारे में छा लफ़्ज़ ॻाल्हायां मूं वटि लफ़्ज़ न आहिनि त मोहबत हिकु वॾी दौलत आहे वॾी नेमत आहे जंहिंखे मिले ठीकु अच्छा जेकॾहिं अव्हांजी सिख्या जी ॻाल्हि कजे त अव्हां सिख्या कंहिंखां वरिती मुंहिंजो वाल साहब उस्ताद मोहम्मद आचर वॾो नालो आहे पाकिस्तान जो बिल्कुलु, बिल्कुलु। हिन महिल हिते मौजूदु आहे मौला पंजनि पाक हिनखे हयाती ॾे मां जेको बि कुझु आहियां हिननि जे करे आहियां हिन फील्ड में जेका मूंखे इज़त मोहबत मिले थी जेको मुंहिंजो नालो आहे मुंहिंजे वालदेन जी मोहबत हुनजी शफ़क़त रहनुमाई जे करे आहे ऐं मूंखे मां हर ज़िंदगी जे मोड़ ते मुंहिंजे वाल साहब मुंहिंजी रहनुमाई कई आहे ॾाढी सही मुंहिंजे ॻाल्हि। बाबा जी रहनुमाई कंदा आहिनि छो जो हुननि अहिड़नि आर्टिस्टनि सां वक़्तु गुज़ारियो उस्ताद मोहम्मद यूसुफ़ वाह वाह ऐं उस्ताद मोहम्मद जुमन साहब वहीद अली ख़ान साहब बिल्कुलु बिल्कुलु ॿिया के मैडम आबदा परीन सां बि बाबा हाणे संगत कंदा आहिनि वाह सुभाणे ऐं अल्हम्दुलिल्लाह मां पाकिस्तान जा वॾा एशिया जा वॾा वॾा आर्टिस्ट उन्हनि सां बाबा संगत कई आहे उस्ताद फ़तेह अली ख़ान साहब एशिया जा वॾा आर्टिस्ट आहिनि जेके बि वॾा वॾा सीनियर आर्टिस्ट लेजेंड सिंगर आहिनि बाबा हुन सां कमु कयो आहे चई सघिजे थी त अव्हां नंढपण खां ई जेको म्यूज़िक जी तालीम बिल्कुलु बिल्कुलु अच्छा जेकॾहिं पुछिजे त अव्हांजे गीतनि में अव्हांजो पंहिंजो पसंदीदार गीत कहिड़ो आहे मुंहिंजो पसंदीदा सभु मुंहिंजा पसंदीदा गीत आहिनि लेकिन उहो चइबो आहे न त अमड़ खे सभी औलाद पसंदि हूंदी आहे त हीअं मां सम्झी सघां थी अव्हांजे लाइ ॾुखियो हूंदो हिन ॻाल्हि जो जवाबु ॾियणु हिन सवाल जो जवाबु ॾियणु पर पोइ बि मां चाहियां थी तव्हां ॾियो मुंहिंजो फेवरेट गीत आहे जेको मां वॾे शौक़ु ज़ौक़ सां ॿुधंदो आहियां उर्दू मां उस्ताद राहत फ़तेह अली ख़ान साहब जो रूहानी वॾो फ़ैन आहियां ॾाढी हुन सां मोहबत कंदो आहे ख़ान साहब सां तुम्हें दिल लगी भूल जानी पड़ेगी मोहबत की राहों में आकर तुम वाह देखो। वाह वाह इहो माना वाह मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे बचपन खां वठी करे मां दिलि सां ॿुधंदो आहियां जानगी इहो बि तव्हां खां ज़रूरु बिल्कुलु, ॿुधंदासीं मां पर बिल्कुलु हींअर ॿुधंदुसि। कहिड़ो गीत ॿुधाईंदो हाणे ॾाढो बहितरीनु गीत आहे परवेज़ परवानो शाइर आहे हिन जो मस मस सुहिणा मुंहिंजे घर आयो मस्त मस्त सुहिणा मुंहिंजे घर आयो मुंहिंजे घर आयो वेठो बि न आहे वरी चवी थो वञा वाह, इहो वाह, तव्हांजी वाह, ख़िदमत में पेश कयां थो उमेदु आहे त जेके मुंहिंजा प्यार मूंसां प्यारु कंदड़ मुंहिंजा व्यूअर्स हुनखे ज़रूरु पसंदि ईंदो मस
मस सोना मुझे मस मस सोना मुझे घर आयो आ बैठो भी नहीं वरी छवि तो बना मस सोना मुझे मस मस सोना मुझे घर आयो आ बैठो भी नहीं वरी छवि तो बना मस सोना मुझे मस सोना मुझे घर आयो आ बैठो भी नहीं वरी छवि तो बना झट सिवाय मुखा सरदी न हुई हे जो जुदायूं है हे जो जुदायूं है हे जो जुदायूं है ही नाज़नवा बैठो भी नहीं वरी छवि तो बना मस सुना मुझे मस सुना मुझे घर आयो आ बैठो भी नहीं वरी छवि तो बना झट पलवे गुरात मुवट थी तकड़ भला दस के गड़िया थी मुँह जा कयूं है मुँह जा कयूं है मुँह जा कयूं मन भाग सवा बैठो भी नहीं वरी छवि तो बना मस सोना मुझे मस सोना मुझे मस सोना मुझे घर आयो आ बैठो भी नहीं वरी छवि तो बना परवेज परवाना प्यार कयूं परवेज परवाना प्यार कयूं सारी रात वेरी डीहू कयूं सिक पूरी थिए है सिक पूरी थिए है सिक पूरी थिए है सिक पूरी थिए पोए भली बन जा बैठो भी नहीं वरी छवि तो बना ओ मस सुना मुझे मस सुना मुझे मस सुना मुझे घर आयो आ बैठो भी नहीं वरी छवि तो बना मस सुना मुझे मस सुना मुझे घर आयो आ
वेठो भी नहीं वरी चवी तो बना, वेठो भी नहीं वरी चवी तो बना, वेठो भी नहीं वरी चवी तो बना, वेठो भी नहीं वरी चवी तो बना। मस्त मस्त सुहिणा मुंहिंजे घर आयो आहे, वेठो बि न आहे ऐं चए थो हला। ॾाढो सुहिणो गीत। हिते मूंखे पंहिंजी शाइरी यादि अची वई त हज़ारों उद्मे छुपाए बैठा है वो दिल में मेरे सामने, क्या बात। हज़ारों उद्मे छुपाए बैठा है दिल में वो मेरे सामने, इसलिए ही जब वो हंसता है तो आंखें नम हो जाती है। खुशी का निकाब पहन के घूमे सरे बाजार मेरी बला से, पर कोई उसे कह दे कि ये आंखें झूठ कहाँ बोलती हैं। ये मुंहिंजी पंहिंजी शाइरी आहे। अच्छा अयाज़, अव्हां खां पुछणु चाहींदमि, दुख ऐं तकलीफ़ूं ज़िंदगी जो हिकिड़ो हिसो आहे, त जॾहिं अयाज़ दुख में हूंदो आहे, तकलीफ़ में हूंदो आहे, त पोइ छा कंदो आहे? अयाज़ जॾहिं ॾुख ऐं तकलीफ़ुनि खां अलाह असीं पंहिंजो हबीब सदके, पंजनि भाउ खे सदके सभु कंहिंखे पनाहुनि में रखे, लेकिन ज़िंदगी जा मरहला आहिनि, ज़िंदगी में लाचार आहिनि, ज़िंदगी में तकलीफ़ूं ॾुख ॾिसणा पवंदा आहिनि। हिकिड़ो चवंदा आहिनि यार पंहिंजी माउ जे पेटों केरु नॉलेज न वठी ईंदो आहे, हुनखे शोहरत हुन माउ जे पेटों कोन मिलंदी आहे, महिनत करणी पवंदी आहे, स्ट्रगल करणी पवंदी आहे, ॾुख बि ॾिसणा पवंदा आहिनि ज़िंदगी में। पर मां जॾहिं ॾुखी थींदो हुउसि त मुंहिंजी वालदा मूंखे उनजो माना भलो जॾहिं का परेशानी हूंदी मां अम्मा हाणे भला ही परेशानी आहे, थोरो टेंशन में आहे, त मुंहिंजी वालदा चवंदी तो इनशाला कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे, पर तोखे जॾहिं तकलीफ़ बि ईंदी न, पर ईअं निकिरी वेंदी ॼण जे मखण मां वार निकिरी वियो। मखण मां, वाह 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 वाह। उहा मुंहिंजी वालदा हिमल बि मुंहिंजी वालदा जूं मोहबतूं शफ़क़तूं दुआऊं मूंसां गॾु आहिनि। हिमल मूंखे चवंदी आहे, छो जो असांजी दिलि में मौजूदु आहे हिमल मां महसूसु कयां मुंहिंजी वालदा मूंसां मौजूदु आहे, त मूंखे इहे थी चवे त तुंहिंजा बेड़ा पार आहिनि ऐं कॾहिं बि इनशाला तूं का तोखे तकलीफ़ न ईंदी। मुंहिंजी वालदा मूंखे चयो त जे मां विसाल करे वञा न, तूं मुंहिंजी क़बर ते बि ईंदे त कॾहिं तूं ख़ाली न मोड़ंदे। मां उहा शइ आहे ऐं मां इन सां गॾोगॾु इहो बि चवंदुसि, जेके बि पंहिंजे वालदेन जी इज़त नथा कनि, ख़ासि करे माउ सां मोहबत नथा कनि, त हथ ॿधी हुननि खे रिक्वेस्ट कयां थो, मूंखे ख़बर आहे त मतिलबु मुंहिंजी वालदा दुनिया में न आहे, त तव्हां पंहिंजी माउ जो वधि खां वधि क़दुरु कयो। माउ उहा शइ अथव, पीउ जन्नत जो दरवाज़ो आहे, माउ जन्नत आहे। जॾहिं तव्हां दरवाज़े जी रिस्पेक्ट कंदो, इज़त कंदो, हुन सां मोहबत कंदो दिली सची नीयत सां, तॾहिं तव्हां जन्नत में वेंदो। दरवाज़े कोई न टपंदो जन्नत में कोन एंटर थींदो न। त पीउ काबो आहे, माउ क़िबलो आहे, चवंदा आहिनि काबो क़िबलो वालदेन, त तव्हां पीउ सां मोहबत कंदो न, त तव्हां दरवाज़ो आहे पीउ जन्नत जो, उहो टपंदो तॾहिं तव्हां जन्नत में वेंदो न। त माउ बि ख़ुशि थींदी त पीउ सां मोहबत कयो, पर वधि खां वधि पंहिंजी वालदेन सां, वधि खां वधीक मुंहिंजो इहो तव्हांखे चवणु आहे, वालदेन सां मोहबत कयो। अच्छा अयाज़, अव्हांजी ॻाल्हियुनि में ख़बर पइजी थी त अव्हांजी तरबियत इलाही सुहिणी थी आहे, इलाही सुठी बिल्कुलु थी आहे। अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु। अच्छा अयाज़, जेकॾहिं अव्हांजे गीतनि ते वरी अचिजे त को अहिड़ो उहो कहिड़ो गीत हुयो जंहिं अव्हांखे शोहरत जी बुलंदियुनि ते पहुचायो? पर इहो वरी ब्रेक खां पोइ पुछंदासीं, सही आहे? तव्हां सोचे वठो। अच्छा नाज़रीन, सुर ऐं संगीत में हाणे टाइम थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ बि अव्हांजी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़े, हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे चवंदासीं भली का प्रोग्राम सुर ऐं संगीत में अयाज़ अली समो साहब सां कचहरी जारी हुई। सवाल हुयो मुंहिंजो त उहो कहिड़ो गीत आहे जंहिं अव्हांखे शोहरत जी बुलंदियुनि ताईं पहुचायो? जी अयाज़, उहो कहिड़ो गीत आहे जंहिं अव्हांखे शोहरत जी बुलंदियुनि ताईं पहुचायो? फर्स्ट गीत मुंहिंजो इहो उस्ताद बुखारी जो दम प्यार में यार कहिड़ो वणो तोखे वणा शल तोखे वणा। हीअ उस्ताद बुखारी जी शाइरी आहे थी। ऐं जॾहिं इंसान खे ओचितो शोहरत मिलंदी आहे त इंसान जे अंदर में चेंजिंग बि तमामु घणी अची वेंदी आहे। अव्हां पंहिंजे अंदर में कहिड़ी चेंजिंग महसूसु कई? असां मां त पाण में का चेंजिंग तबियत जे हिसाब सां ॾिसां कोन थो, ऐं हीउ कमु असांजो बादशाही कमु आहे ऐं फ़क़ीरी लिहाज़ ने वठो। बिल्कुलु, हिते चइजे त माण्हुनि जे रवैयनि में छा चेंजिंग महसूसु कई शोहरत खां पोइ? काफ़ी कुझु राज़ खुलिया, बसि उहे कुझु चेहरा बेनकाब थिया? बसि ख़बर पइजी वेंदी आहे वक़्त सां। अलाह साईं सभु कंहिंखे ख़ुशि रखे। सो इहो त सभु कंहिं सां थींदो आहे, जो कंहिंखे शोहरत मिलंदी आहे, कंहिंखां कंहिंजी बर्दाश्त थींदी आहे, कंहिंखां न थींदी आहे, न थींदी आहे, हर कंहिं सां ईअं आहे। पोइ हिन अहिड़े माण्हुनि जे लाइ छा चवणु चाहींदो जेकी तनक़ीद कंदा आहिनि हरू भरू जी?
ऐं चयो वञे त सोशल मीडिया ते बि तनक़ीद तमामु घणी थींदी आहे ऐं यकीननि अव्हां जे ख़िलाफ़ बि थींदी हूंदी त अहिड़े माण्हुनि जे लाइ अव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदो? मुंहिंजी अल्हम्दुलिल्लाह सोशल मीडिया ते या हूं बि कॾहिं मूं ते तनक़ीद न थी आहे, लेकिन के जेके कंदा आहिनि त मां इनखे चवंदो आहियां, सभु कंहिंखे मुंहिंजो उनखे इहो चवणो हूंदो आहे त कंहिंखे शोहरत इज़त मिले थी अलाह साईं नवाज़ ॾियो, तव्हां अलाह साईं खे इहो चओ मुंहिंजा अलाह साईं पंहिंजे हबीब सदके पंतन पाक के सदके हिनखे तो इज़त शोहरत ॾिने सदके असांखे नवाज़। जॾहिं तव्हां अलाह खे ई ॾींदो अलाह अव्हां ते बि राज़ी थींदो। ॿिए से सड़ण सां या ॿिए ते जेलेसी करण सां को फ़ाइदो कोन्हे। ॾाढो सुहिणो मैसेज, दुआ करण सां अलाह साईं अव्हांखे बि नवाज़ींदो। ॾाढो सुहिणो मैसेज अव्हां ॾिनो। बिल्कुलु। त ॾिठो वञे त अलाह ताला अव्हां खे बि तमामु घणे शोहरत इज़त ऐं पैसे सां नवाज़ियो आहे। त अमें अलाह साईं जो शुक्र अदा कीअं कंदा आहियो? हरदम शुक्र अदा कजे अलाह साईं जो, हर हाल में अलाह जे रसूल जो हर हाल में शुक्र अदा कजे। मुंहिंजी अमर चवंदी त कहिड़े बि हाल में हुजो पर अलाह जो शुक्र अदा कयो। रब करीम जो शुक्र इहा अदा अलाह साईं कंदा खे कयो। काफ़ी अदा पसंदि आहे। ऐं रब करीम खे त निवड़त इलाही पसंदि आहे ऐं अव्हां में आजिज़ी ऐं निवड़त त तमामु घणी आहे। सुर ऐं संगीत जी दुनिया में अव्हां जो पसंदीदा सिंगर कहिड़ो? मुंहिंजा पसंदीदा उस्ताद मोहम्मद यूसुफ, उस्ताद वहीद अली ख़ान साहब ऐं उस्ताद मुमताज़ अशरी साहब, जिन खे बचपन खां वठी ॿुधंदो थो अचां। ऐं बहितरीन पाकिस्तान जा सिंगर मुमताज़ साहब खे मां दिली तरीक़े सां, जॾहिं मां नंढो हूंदो हुउसि 8-10 सालनि जो, तॾहिं खां मां चाचा मुमताज़ खे ॿुधी करे ऐं उनखे ॾाढो बेहद पसंदि कंदो आहियां मां। बेहद पसंदि कंदा आहियो। उनजी गायकी खे ॾाढो मां उनखां एप्रिशिएट आहियां, काफ़ी एप्रिशिएट आहियो काफ़ी। अच्छा, ज़िंदगी का शिकायत आहे? अलाह साईं अव्हां खे हर शइ सां नवाज़ियो आहे, पोइ बि का शिकायत, का शिकवा दिलि में हुजे, का ख़्वाहिश दिलि में हुजे जेकी पूरी न थी सघी हुजे? ज़िंदगी का शिकायत हिकिड़ी आहे ऐं हमेशह रहंदी त मुंहिंजी वालदा मुंहिंजी शोहरत जेका ॾिसी वई आहे, जेको मूंखे ॿुधाई, उहो पाण पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आहे न, मूंखे अञा ॾाढी ख़ुशी थी आहे। इहा शिकायत आहे ज़िंदगी सां। पोइ तव्हां त चवंदा आहियो त मुंहिंजी वालदा मूंसां गॾु आहे, पोइ ज़ाहिरी नज़रुनि खां दूर आहे न, इहा शिकायत आहे बसि। मां चवंदी आहियां अंदर में इंसान हुजे, ज़ाहिरी हुजे न हुजे, इंसान अंदर में हुजे। मुंहिंजी अच्छा, हाणे वरी गीतनि ते अचूं त कहिड़ो गीत ॿुधाईंदो? हाणे गीत तव्हांखे ॿुधाईंदुसि त ऐं मोहबत तेरे अंजाम पे। अच्छा, अव्हां जी वालदा जॾहिं हयात हुई त उन्हनि खे अव्हां जे गीतनि में कहिड़ो गीत पसंदि हुयो? मुंहिंजी वालदा सभु गीत वणंदा। वालदा जे नाले ते अव्हां खे बसि छा चवां, लफ़्ज़ न आहिनि। अव्हां कहिड़ा गीत ॿुधाईंदो? हिनमहिल गज़ल आहे, बहितरीन गज़ल आहे, ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया। वाह, सुभान। पदा सारे गा साधा दानी दा पा पदनी दनी सा गा साधा नी दा आए न बार आए न बाल आए न बाल तड़पत बीती होगी तड़पत बीती होगी तड़पत बीती होगी मोरी उन बिन रतिया आइन बालमा क्या करूं सजनी मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया जाने क्यों
जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया। ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया। ए मोहब्बत यूं तो हर शाम यूं तो हर शाम उम्मीदों में गुजर जाती थी। यूं तो हर शाम उम्मीदों में गुजर जाती थी। आज क्या बात है, बात है, आज क्या बात है जो शाम पे रोना आया। आज क्या बात है जो शाम पे रोना आया। ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया। ए मोहब्बत क्या हंसी ख्वाब दिखाया था मोहब्बत ने हमें। क्या हंसी दिखाया था मोहब्बत ने हमें। खुल गई आँख है, खुल गई आँख तो ताबीर पे रोना आया। खुल गई आँख ताबीर पे रोना आया। ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया। ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया। ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया। ए मोहब्बत जब हुआ जिक्र ज़माने
मोहब्बत का शक्ल जब हुआ 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 जब हुआ जी जमाने में मोहब्बत का शक्ल मुझको अपने मुझको अपने दिल नादान पे रोना आया मुझको अपने दिल नादान पे रोना आया है मोहब्बत तेरे अंजाम पे रोना मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया है माशाल्लाह तमामु सुठी आवाज़ तमामु सुठो गीत अयाज़ ऐं हिन वक़्तु एहसास महसूस कयां थी अवां जे साम्हूं वेही करे ऐं होस्टिंग कंदे फ़ख्रु महसूस कयां थी अवां खे ॿुधी ऐं यकीन ॿुधो ऐं KTN जे सॼे सत जी थोराइती आहियां मैम हिना काज़ी जी थोराइती आहियां काशिफ़ आगाणी जी थोराइती आहियां त उन्हनि मूंसां गॾु एतिरो बहितरीनु सिंगर विहारियो अॼु खां पोइ पंहिंजे परिस्तारियुनि में हिकिड़ो नालो मुंहिंजो लिखिजो ज़रूरु अच्छा अयाज़ जेकॾहिं अव्हां जे बाबा जी ॻाल्हि कजे त हींअर मां नोट कयां पई बाबा अव्हां वटि पाण बार बार अचे थो त अव्हां खे पंहिंजे बाबा में अमड़ ऐं चइजो बाबा ऐं अमड़ जो ॿिन्हिनि जो प्यारु नज़र अचे थो बिल्कुलु बिल्कुलु ऐं नोट कयां थी जीअं हिकिड़ी माउ ख़्यालु रखे थी पंहिंजे ॿार जो ईअं अव्हां जी अमड़ बाबा जेको अव्हां जी अमड़ जीअं ख़्यालु रखे थो मां नोट कयां थी हर शइ में अच्छा अव्हां जी गीतनि जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त शाइरी केरु चूज़ कंदो आहे वाल साहब सॼी सिलेक्शन हुन जे हथ में हूंदी आहे उहो ई ॿुधाईंदो आहे त हिन हीअ शइ ॻाइणी आहे हीअ शइ न आहे ॻाइणी ऐं असांजी हिकिड़ी गैदरिंग थींदी आहे त पोइ असां सिलेक्टेड शाइर खणंदा आहियूं मुंहिंजी हिकिड़ी आहे सोच शुरू कराई आहे मां वर्गल शाइरी अॼु ताईं न ॻाई आहे जी जी बिल्कुलु बिल्कुलु वर्गल शाइरी मां पसंदि ई न कंदो आहियां सही मां उस्ताद बुखारी लतीफ़ सरकार सचल साईं वाह रखियल शाह साईं चीज़ल साईं बुढल साईं ऐं असांजा जेके बि असांजा बुज़ुर्ग शाइर आहिनि उन्हनि खे ॻाईंदो आहियां मां ऐं ॿियो सूफ़ी अज़म में उस्ताद ऐं ॿियो उस्ताद बुखारी अहमद ख़ान मदहोश नाज़िम मंगी ऐं मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे अदा साजिद अली चना जेको मुंहिंजो प्यारो पिरी प्यारो दोस्त आहे जेको हिन महिल सपोर्ट करे रहियो आहे मूंखे उहो बहितरीनु शाइर आहे अदा साजिद अली चना उनखे मां ॻाईंदो आहियां अच्छा या सभु कॾहिं ईअं थियो आहे तव्हां में कंहिं महफ़िल में विया हुजो ऐं भीड़ इलाही हुजे ऐं अव्हां हुन में तंग थी विया हुजो त यार एतिरी भीड़ ऐं ॻाए नथो सघां इन्हनि खे या त पासे ते कयो या पोइ मां वञा थो ईअं कॾहिं थियो आहे ईअं वाक़ई थियो आहे मूंसां काफ़ी थींदो आहे माण्हू मोहबत करण वारा आहिनि ऐं उन्हनि खे चइबो न आहे पर मोहबत करण वारा न वरी के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके माना असांखे कंफर्टेबल फील थींदो माना हरू भरू बि अची तंग करणु माना ॻाइण न छॾणु स्टेज ते वेहिजे थो त माना डिस्टर्ब करणु ईअं हिकु ॿ चकर मूंसां थियो आहे ईअं थियो आहे बाक़ी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजियूं त मूंखे त माशाल्लाह सां मां जेकी महफ़िलूं कयूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह मां बाक़ाइदे पुरसुरूर ऐं ज़ौक़ महसूसु कंदो आहियां सही ज़बरदस्त अच्छा कॾहिं ईअं थियो आहे त ॻाईंदे ॻाईंदे ईअं गीत विसरी विया हुजो ईअं थियो त हूंदो नंढपण में स्टार्टिंग जॾहिं मूं कई सिंगिंग में तॾहिं हिकु ॿ चकर मूंसां थियो पर अल्हम्दुलिल्लाह हाणे माना इहा
न थी आहे कॾहिं। न थिया। अच्छा जेकॾहिं माज़ी में वञिजे अव्हां जी नंढपण जी ॻाल्हि कजे त अव्हां कीअं हुयो, शरारती हुयो? बाबा छा ॿुधाईंदो तव्हां कीअं हुयो? शरारती हुयुसि मां बचपन में बाक़ी बचपन ज़िद्दी हुयो? बिल्कुलु। अच्छा ज़िदी त आहियां। हींअर नासरीन हींअर टाइम थियो आहे अव्हां सां कचहरी जो सिलसिलो सवालनि जवाबनि जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन सुरई संगीत में हाणे टाइम थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ बि अव्हां जी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं। असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, वेलकम बैक। हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे सुरई संगीत में चऊं पिया भलीकार। अयाज़ समो साहब सां कचहरी जो सिलसिलो शुरू हुयो ऐं नाज़रीन जीअं आउं मदहोश आहियां अयाज़ समो साहब जी आवाज़ जे जादू में, ईअं यकीनन अमें बि मदहोश हूंदो। हाणे अयाज़ साहब खां पुछंदमि त उन्हनि जो पसंदीदा कलर कहिड़ो आहे, खाधे में छा पसंदि आहे, या कहिड़े क़िस्म जो लिबास पाइणु उन्हनि खे पसंदि आहे। अयाज़ अव्हांखे खाइण पीअण में छा पसंदि आहे? खाइण पीअण में मां करेला ऐं गोश्त, करेला ऐं गोश्त जेको आहे न ऐं उहो सचे घीअ में, इहे यानी असांजा उस्ताद बुज़ुर्ग जेके खाईंदा हुया ऐं मुंहिंजे वाल साहब इन्हनि खे ख़बर आहे। ऐं इहो ऐं पाया ऐं बिरयानी मूंखे बेहद पसंदि आहे। अच्छा हिते वरी परहेज़ कंदा आहियो तव्हां खाइण पीअण में? परहेज़ मां का बि न कंदो आहियां। न कंदा आहियो त ऐं थधे पाणी खां परहेज़? थधो पाणी मां कॾहिं कॾहिं पींदो आहियां लेकिन पींदो नॉर्मली आहे। पाणी सिर्फ़ु मां थधो मतिलबु चइजे त इहो कुदरती दात तव्हांखे मिलियल आहे, ईअं चइजे अलाह जी तरफ़ां। पंजनि पाक जा एहसान। अच्छा ऐं कलर जी ॻाल्हि कजे त अरब करीम जा सभई कलर सुहिणा आहिनि। जे कलर जी ॻाल्हि कजे त अव्हांखे कहिड़ो कलर पसंदि आहे? मूंखे नेवी ब्लू, वाइट, ब्लैक, इहे मुंहिंजा 3 फेवरेट कलर। सही। ऐं कहिड़ी क़िस्म जी ड्रेसिंग वणंदी आहे? घणे भाङे ऐं अव्हांखे इन ई ड्रेसिंग में ॾिठो आहे? ड्रेसिंग मां मुंहिंजी सिर्फ़ु 3 पीस ऐं ॿियो मां वीस कोट्स माना कपिड़नि सां लाज़मी पाईंदो उहो 3 पीस में। सही। माना इहा मुंहिंजी हैबिट आहे शुरू खां वठी। सही। हाणे वरी अव्हां कहिड़ो गीत ॿुधाईंदो? हाणे इरशाद चांडो साहब जो गीत आहे मेॾा माही मखण दा छाणा, मेरे रूह दा तूं ई राणा, तेरे दर ते मैं वहाँ काणा। इहो पेश कयां थो। थी वञे बिल्कुलु। मेरा माही मखण दा छाणा, मेरा माही मखण दा छाणा, मेरे रूह दा तू है राणा, मेरे रूह दा तू है राणा, तेरे दर ते ही मैं हावे काणा, मेरा माही मखण दा छाणा, मेरा माही मखण दा छाणा। नाज़ा वाला नाज करें दई, नाज़ा वाला नाज करें दई, दिलड़ा जोरी यार फुरें दई, दिलड़ा जोरी यार फुरें दई, वल वेतर करें दई माना, मेरा मागी मखण दा छाणा, मेरा मागी मखण दा छाणा। मोरा वाली तोर जोटुर दई, मोरा वाली तोर जोटुर दई,
मैं को दिल भर मार सटाई मैं को दिल भर मार सटाई इरशाद दा साहस काना मेरा मागी मखण दा चाणा मेरा मागी मखण दा चाणा मेरे रूह दा तो है राणा मेरे रूह दा तो है राणा तेरे दर ते ही मैं हाँ बेकाना मेरा मागी मखण दा चाणा मेरा मागी मखण दा चाणा मेरा मागी मखण दा चाणा मेरा मागी मखण दा चाणा। छा ॻाल्हि कजे माशाल्लाह तमामु सुहिणी आवाज़ तमामु सुठो गीत थैंक यू सो मच। अच्छा कॾहिं ईअं थियो आहे त तव्हां सोचियो हुजे त हाणे ॿियनि जी शाइरी ते इलाही गीत थी विया हाणे छो न पंहिंजी शाइरी लिखिजे शाइरी मां बिल्कुलु पंहिंजी कई आहे ऐं मूंखे उहे उनजा ॿोल बि यादि आहिनि कुझु थी वञे हा। पोइ मौक़े जो फ़ाइदो थी वञे उनजा तव्हांखे थोरा लफ़्ज़ ॿुधायां थो मां जी तव्हांखे। जी राहत तू दिल जी राहत तू दिल जी सुकून जिंदगी जो राहत तू दिल जी सुकून जिंदगी जो तू ही मुझी जिंदगी बंदगी हर खुशी जाना तू ही मुझी जिंदगी बंदगी हर खुशी जाना राहता तू दिल जी कंपोजिशन शायरी मुझी पंहिंजी ऐं मूवी जो गानो आहे रूबी अली जो ये बिल्कुलु न न मूवी जो कंहिंजो कोन्हे अच्छा हे मां पंहिंजी शाइरी तव्हांजी शाइरी पंहिंजी? मुंहिंजी पंहिंजी कंपोजिशन मां पंहिंजी पाण खई आहे कॾहिं कॾहिं वेठो हूंदो तन आई में त पोइ शाइरी बि कंदो आहियां। अच्छा तव्हां जे मक़ाम ते आहियो जंहिं बुलंदीअ जे मक़ाम ते आहियो शोहरत जे मक़ाम ते आहियो त हर सिंगर जी ख़्वाहिश हूंदी आहे हिन मक़ाम ताईं पुॼण जी अमे हिन मुक़ाम ते पुॼी करे पहिरीं ॻाल्हि तव्हां कीअं फील कंदा आहियो ऐं ॿियो अगरि पुछिजे त रब करीम महिनत जो फल सभिनीनि खे ॾींदो आहे इहा अव्हां जी मंज़िल इहा आहे या हिन खां बि अॻिते आहे इहो सिर्फ़ु रस्ता आहिनि नंढा नंढा ही नंढा नंढा रस्ता आहिनि मंज़िल अॻिते आहे जो मुंहिंजी वालदा चयो मां तव्हांखे रिपीट वरी कयां थो त मुंहिंजी जीजल मां मूंखे चयो त तोखे उहा मंज़िल मिलंदी उहा शोहरत मिलंदी जेका तुंहिंजी सतनि पीढ़ियुनि खे न मिली वाह सो मुंहिंजी मंज़िल अञा अॻिते आहे मंज़िल अञा अॻिते ऐं आहे ही राग त जी ॻाल्हि कजे राग समुंड आहे असांजो घणो आहे असां सिखूं पिया हीअ उमिरि आहे अॻिते बि सिखण जी उमिरि आहे ऐं उसां नुसरत फ़तेह अली ख़ान खां मैडम आपदा इंटरव्यू पई वठे त मैडम नुसरत फ़तेह अली ख़ान साहब खे चयो कि खान साहब आप इतने बड़े आर्टिस्ट हैं कि आप राग की यूनिवर्सिटीज़ के कह सकते हैं आपको तो खान साहब जवाब ये नो ये अभी हमारी अभी भी सीखने की उम्र है अभी भी सीखने बिल्कुल इहो आऊं बि ॾिठो आहे तो हेड़ो आर्टिस्ट ईअं चई सघे थो त असांजी का हैसियत औकात कोन्हे त असांजी ही उमिरि आहे ऐं अॻिते बि सिखंदासीं हीउ वॾो बहर आहे ॾाढो सुहिणो जवाबु आहे मां ॾिनो पर हिते टाइम थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो नाज़िन सुर ऐं संगीत में हाणे टाइम थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक खां पोइ बि अव्हां जी ख़िदमत में हाज़िर रहंदासीं असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन वेलकम बैक हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे सुर ऐं संगीत में चऊं पिया भलीकार अयाज़ समो साहब सां कचहरी जो सिलसिलो जारी हुयो उन ई सिलसिले खे अॻिते वधाईंदे ऐं अयाज़ समो साहब खां पुछंदमि त उहे गीत या चइजे त रियासत खे केतिरो टाइम ॾींदा आहिनि रियाज़त असांजी अलहमदुलिल्लाह हर रोज़ जी हूंदी आहे कॉन्सर्ट्स वग़ैरह हूंदा आहिनि त पोइ रियाज़त जे लाइ टाइम घटि मिलंदो आहे बाक़ी हूअं ई मां भली कॉन्सर्ट्स ते हुजां या घर हुजां रियाज़त त हलंदी आहे केॾी महिल दिमाग़ में अच्छा कहिड़ो टाइम अव्हां जो आहे सुबुह जो फजर जो टाइम साजो जो टाइम आहे जॾहिं मां शुरू में स्टार्टिंग वरिती तॾहिं मां फजर जो टाइम रियाज़त कंदो हुउसि पाण कॉन्सर्ट्स वग़ैरह हलनि था माण्हू पर ॿी टाइम आहे रियाज़त जी ॿी बजे धारा माण्हू 1 बजे धारा केॾी महिल बि थिए लेकिन उसूल में रियाज़त कबी आहे अच्छा जेके नया सिंगर अचनि था उन्हनि खे हमें छा चवणु चाहींदो न्यू सिंगर्स जेके बि
थियनि पिया या थींदा अचनि था उन्हनि खे इहा ई राय आहे त कंहिं उस्ताद खां बुज़ुर्गो सिखो। सिखण खां सवाइ हीउ फ़न जेको आहे न ईंदो आहे, सिखिजे सभ खां पहिरीं। छो जो हक़ु आहे न सिखणु, हीउ फ़न एॾो बादशाह फ़न आहे, हिन खे सिखिजे कंहिं बुज़ुर्ग वटि, कंहिं उस्ताद वटि, उनजी रहनुमाई में, उनजी मोहबत में, शफ़क़त में सिखिजे। सिखिजे बसि सिखण खां सवाइ न। तव्हां मां काफ़ी नोट कयो आहे अहिड़ा आर्टिस्ट आहिनि, उन्हनि खां केरु पुछे बाबा इहो कहिड़े राग में कलाम ॿुधाईंदो, चई मां सॉन्ग ॿुधाईंदुसि। सही। हाणे उन इहो कोन ॿुधायो कहिड़े राग में कलाम। अव्हां खे कहिड़ो राग पसंदि आहे? मुंहिंजो फेवरेट राग दरबारी आहे। फेवरेट राग ज़बरदस्त। मुंहिंजो दरबारी, मूंखे ॾाढो वणंदो आहे राग दरबारी, मुंहिंजो फेवरेट। सही, ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई। हाणे वरी कहिड़ो गीत ॿुधाईंदो में? हाणे गीत ॾाढो बहितरीनु गीत आहे। पेरनि खे रोकजे मगर नेणनि खे छा कजे, चुगली हणनि था प्यार में लुड़कनि खे छा कजे। वाह 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 वाह, छो न थी वञे। बिस्मिल्लाह, समाज कजो। मस्जिद जोड़ी सो मस्जिद जोड़ी सो तुझे नेणन में मिठा नज़रूं त फेरियां खणी, नज़रूं त फेरियां खणी, जज़्बन खे छा कजे। नज़रूं त फेरियां खणी, जज़्बन खे छा कजे। चुगली हणण था प्यार में, लुड़कन खे छा कजे। पेरन खे रोकजे मगर नेणन खे छा कजे।
धारन खे मुंहुं ॾेई वञो पंहिंजन खे छा कजे धारन खे मुंहुं ॾेई वञो पंहिंजन खे छा कजे चुगली हणता प्यार में लुड़कन खे छा कजे पेरन खे रोकजे मगर नेड़न खे छा कजे हिक पंत मां छुटी थो बेक़ैद में पवां हिक पंत मां छुटी थो बेक़ैद में पवां ज़ंजीरूं टोड़जन मगर ज़ंजीरूं टोड़जन मगर जुल्फ़न खे छा कजे ज़ंजीरूं टोड़जन मगर जुल्फ़न खे छा कजे चुगली हणता प्यार में चुगली हणता प्यार में लुड़कन खे छा कजे पेरन खे रोकजे मगर नेड़न खे छा कजे पेरन खे रोकजे मगर नेड़न खे छा कजे पेरन खे रोकजे मगर नेड़न खे छा कजे वाह 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 तमामु सुहिणो गीत ही जेकी चुगली हणनि था उन्हनि जे लाइ आउं चवणु चाहींदमि तव्हां हथ ते रखियल खसे सघो था पर मथे ते रखियल लिखियल तव्हां नथा खसे सघो अच्छा जेकॾहिं अव्हां खां पुछिजे कॾहिं ईअं थियो आहे त कंहिं महफ़िल में अव्हां विया हुजो हुते हिक ई गीत जी 2 खां 3 चकर फरमाइश थी हुजे ऐं तव्हां फासी विया हुजो त हीउ छा आहे इहो ई गीत जेको मां महिल तव्हां वटि ॻायो इहो ई गीत मां नौशर फिरोज़ में प्रोग्राम हुयो मूंखे लाड़कनि जो उन्हनि हिकिड़ो चकर में इहो गीत ॻायो वरी बार बार वरी 3 चकर वरी ॿुधा इहो आहे बि इलाही सुहिणो अच्छा निशोर फिरोज़ मुंहिंजो पंहिंजो घरु आहे हुते तव्हांखे ख़बर हूंदी अच्छा KTN सां अव्हांजो जेको सफ़र आहे हुनखे केतिरो टाइम केतिरा साल थी विया आहिनि हिन सफ़र खे अव्हां कीअं था ॾिसो KTN सां मूंखे 6 खां 7 साल यानी मां KTN ते अलहमदिल्ला ईंदो रहां थो सही ऐं जेकी पज़ीराई मूंखे हिन चैनल तां मिली सही मां पहिरीं बि चवंदो हुउसि हाणे बि चवां थो त काफ़ी मूं सिंध में अलहमदिल्ला जिथे बि वेंदो आहियां त अलहमदिल्ला मां KTN जे प्लेटफॉर्म ते सुञातो वेंदो आहियां बिल्कुलु ॾाढी यादि सुहिणी अली समूह KTN ते हिन जा सॉन्ग्स हलंदा आहिनि हिन हीउ सॉन्ग मशहूरु आहे हीउ सॉन्ग मशहूरु आहे सो हिन जी ॾाढी मूंखे अलहमदिल्ला KTN तां पज़ीराई ऐं सुर ऐं संगीत में अची करे अव्हांखे कीअं महसूसु थियो आई एम सो हैप्पी अलहमदिल्ला हैप्पीनेस माहौल आहे हीउ प्रोग्राम अहिड़ो बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं डायरेक्शन कमाल आहे डायरेक्टर जी छा ॻाल्हि कजे बसि हुनजा लफ़्ज़ मूंखे न आहिनि पाणी कमाल आहे ऐं मौला पंतन पाक सलामत रखे ऐं हिन प्रोग्राम कमाल बहितरीनु प्रोग्राम मूंखे हिते अची ॾाढी ख़ुशी थी आहे ॾाढो मज़ो आयो ॻाइण वॼाइण जो ऐं अलहमदिल्ला मां असांजे म्यूज़िक हज़रात शोभी भाई जॾहिं सॼी संगत साथ बैठी है मौला पंदर पाक आप सबको सलामत रखे मुझे बहुत मज़ा आया जब भी मैं यहाँ आता हूँ बहुत मज़ा आता है आप लोगों से काम करके अच्छा। बेहतरीन माहौल ऐं नाज़रीन सां का दिलि जी ॻाल्हि चवणु चाहियो था हुननि खे या को मैसेज हुजे तव्हांजो उन्हनि ताईं पहुचाइणु चाहियो था मैसेज इहो ई आहे त कंहिंजी दिलि आज़ारी न कयो सभ खां पहिरियां ऐं वरी वरी फिरी फिरी उहो चवंदुसि अमड़ जी इज़त कयो उन सां मुहबत कयो भेण था कामयाबी जो कामयाबी खपे त माउ जी इज़त कयो ज़बरदस्त माउ जी इज़त कयो त सभु कुझु तव्हां पिरायो वाह जन जन जूं अमड़ियूं हिन दुनिया में हयात आहिनि त उन्हनि खे हथ ॿधी रिक्वेस्ट कयां थो त पंहिंजे वालदेन जो ख़ासि ख़्यालु कयो मुहबत कयो पंहिंजी अमड़ सां त भेण तां मुहबत कयो भेण तां। माउ जन्नत अथव
ऐं पीउ जन्नत जो दरवाज़ो आहे वाह। जॾहिं तव्हां हुनखे राज़ी कंदो तॾहिं तव्हां जन्नत में त वेंदो दुनिया में बि जन्नत कमाए सघो था बिल्कुलु, ऐं बिल्कुलु। इलाही हज सोच ते आहे वञण जी हीअ ज़रूरत ई जन्नत न आहे। कमाइण। हज अव्हां जे पंहिंजे घर में आहे त माउ जी ख़िदमत कयो तव्हां हज करे आयो मूंखे इलाही ख़ुशी महसूस थी अव्हां सां गॾिजी प्रोग्राम कंदे। Thank you so much. नाज़रीन, सुर ऐं संगीत जो टाइम पंहिंजे इख़्तिताम ते वञी पहुतो आहे। दुआउनि में असांखे यादि रखिजो ऐं पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो। तेसि ताईं अल्लाह निगहबान। ये मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया है, मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्यों आज हाय